नाज़रीन PNN न्यूज़ 18 में भली कार तव्हां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त अॻूणे चीफ सेक्रेटरी फज़लुर रहमान सिंध जे निगरान वॾे वज़ीर जे उहिदे जो कसम खणी वरितो आहे। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर बाबति आगाह करे रहिया आहियूं त गवर्नर हाउस में निगरान वॾे वज़ीर जे कसम खणण वारी तक़रीब कोठाई वई। तक़रीब में गवर्नर मोहम्मद ज़ुबैर फज़लुर रहमान खां सिंध जे निगरान वॾे वज़ीर जे उहिदे जो कसम वरितो। नाज़रीन तक़रीब में मुद्दो पूरो कंदड़ वॾे वज़ीर मुराद अली शाह, सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी, कराची जे मेयर वसीम अख्तर, DG रेंजर्स मेजर जनरल मोहम्मद सईद, IG सिंध एडी ख्वाजा, सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़े, नासिर हुसैन शाह, सूबाई सेक्रेटरी नई शहरी अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। नाज़रीन कसम खणण खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे फज़लुर रहमान चयो त चूंडूं मुक़रर वक़्त ते थींदियूं। असांजी पहिरीं तरजीह शफ़ाफ़ चूंडूं कराइण आहे। कोशिश कंदासीं पुरअमन माहौल में चूंडूं थियनि।